पैरामेडिक जो जो आहे सदर आहे हींअर असांजे अॻियां वेठो आहे। साईं असां अव्हां खां हिकिड़ो ई सुवालु पुछंदासीं त इस्पताल जा इंतज़ाम कीअं था हलनि हींअर? इस्पताल जा इंतज़ाम बहितर हली रहिया आहिनि। न ॿार त मरीज़ तक़रीबन दाऊं करे रहिया आहिनि। असां हाणे मरीज़ तां कुझु ज़रूरी इहो न पर इस्पताल जा काफ़ी इंतज़ाम बहितर हली रहिया आहिनि। अच्छा साईं वारो सुवाल ई मां पुछंदुसि जेको सलमान साहब कयो हींअर त डॉक्टरनि जा रवैया छो ख़राबु आहिनि? तक़रीबन सभिनी जा न। हाणे हिकिड़ो नौजवान हिते डॉक्टर वेठो जेको जेको यार हीअ छा था कनि, कहिड़े क़िस्म जा साफ़ आहिनि, फलां टिमट इन जा रवैया छो? तव्हां में बि साफ़ बिरादरी पंजांगिरी बराबरि न हिकिड़ा त अहिड़ा जेका बिजली बार बार ईंदी वेंदी रही ऐं हादसाती शुबो AMS जी ऑफिस हुई। अचो त वधीक तासरात ॿुधूं ज़मीर हुसैन सांगी जा। अॻिते छा थो चए? साफ़ ई सभु ख़राबु न आहिनि, काफ़ी बहितरीनु साफ़ ई आहिनि, सुठो हक़ु सच लिखनि था। कुझु वरी साफ़ ई आहे तव्हां में ब्लैक मेलर तोलो उहे अचनि था हिते उबता सुबता इंटरव्यू वठी वरी उहे वरी कंहिंखे इंतज़ाम न ॾेखारे वरी ब्लैक मेलिंग तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणी सघो था, छो नथा खणो एक्शन? असां उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हांजे यकीन कंदव त पहिरियां बि तव्हां थी हुयो। असां उन लाइ प्रेस क्लब एप्लीकेशन ॾेई आहे त साईं हे साफ़ बि आहे कहिड़ी तर्जुमानी थो करे त इंतज़ाम इशारे ते पघार ते थो हले। उन्हनि चयो त असां हिन ते प्रेस क्लब अचण ते पाबंदी हणी छॾी आहे, असांजो साफ़ बि न। हाणे अहिड़ा केतिरा ई तव्हां साफ़ अहिड़ा आहिनि हिते ईंदा आहिनि असांखां इंटरव्यू वठी वरी ॾेखारे इंतज़ाम साईं हिन नारा हिन था चवनि वरी ॿ टे रुपया अची वरी इंटरव्यू छुटो इंतज़ाम असांजो जहिड़ो हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी जी नाज़रीन दादू मावा ख़बर 10 मुहर्रम जे योम